अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त कल्ह खां वठी कुझु माण्हू आहिनि जेके सिंध जा साफ़ ई आहिनि, उन्हनि ते कुझु तनक़ीद करे रहिया आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए रहिया आहिनि, उन्हनि खे घटि वधि था ॻाल्हाइनि। हिकिड़ो दोस्त असांजो आहे, पर उन नालो मां कोन थो खणां, जेको अली मोहम्मद खोसे खे घटि वधि थो ॻाल्हाए। उनखे चए थो तूं पैसनि जे करे सियासत थो करे, हीअं थो करे। मां हुन खां पुछणु थो चाहियां, तो भला अॼु ॾींहं ताईं भला अली मोहम्मद खोसे खे तो पैसा ॾिना हुया? हू हर मज़लूम खे इंसाफ़ वठाए थो ॾिए, हर मज़लूम जे ख़िलाफ़ु थो ॻाल्हाए, नवाब भोतारनि जे ख़िलाफ़ु थो ॻाल्हाए पियो। तव्हांखे शर्म कोन थो अचे? तव्हां हुननि खे घटि वधि था ॻाल्हायो पिया, जेके सिंध जा साफ़ ई आहिनि ऐं सिंध जे हक़नि लाइ उहे ॻाल्हाइनि था। उथो तव्हां बि ॻाल्हायो। माना अलाह ताला जंहिंखे इज़त ॾिए, जंहिंजो अलाह ताला मुक़ाम मथे करे, तव्हांखे उन्हनि जी इज़त तव्हांखे बर्दाश्त कोन थी थिए। असां सिंधी सां पाण इन लाइ तरक़ी कोन था कयूं। असां में पाण में तहसब घणो आहे, असां में हिर्स घणो आहे, लालच घणी आहे। ख़ैर अॻिते ॿियो छो थो वधे, उनजी माना गिला कंदासीं वरी। पर तव्हां हुनखे सपोर्ट था कोन था कयो, तव्हां हुनखे घटि वधि था ॻाल्हायो ऐं हुनजे ख़िलाफ़ु था ॻाल्हायो पिया यार। वरी हुनखे अची मां तुंहिंजे नाले सां वरी गाना कढंदुसि। कंहिं ज़ालिम जे नाले गाना कढो, कंहिं वॾे जे ख़िलाफ़ु गाना कढो, उतां खे केरु चवण वारो कोन्हे को, उतां गाना कोन कढंदो। छो जो तव्हां वॾेरनि जा वठ आहियो। वॾेरनि खे न ॻाल्हाए कोन सघंदो, जेके वॾेरा आहिनि, सरदार आहिनि, भोतार आहिनि, तव्हां हुननि खे कोन ॻाल्हाए सघंदो। जो ग़रीबनि जी मदद कंदो न, भॼी तव्हां हुन तनक़ीद कंदव। तव्हां हुनजे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो, हुनजी इज़त घटि कोन थींदी, हुनजी इज़त वधंदी अञा। असां जेके सिंध जा कुझु अहिड़ा सोशल वर्कर आहिनि, जेके हमेशह सिंध जे हक़नि जे बारे ॻाल्हायो अथऊं। अली मोहम्मद खोसो आहे, अदनान मुमताज़, आकाश, ॿ टे अहिड़ा असांजा दोस्त आहिनि जेके हमेशह सिंध जे ज़ुल्म जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो अथऊं। जिथे बि ज़ुल्म थियो आहे उन ख़िलाफ़ु ॻाल्हायो अथऊं। हमेशह हुननि पंहिंजो सिर तिरी ते खणी घुमिया आहिनि, सिंध जे ख़ातिर रुॻो। तव्हांखे शर्म कोन थो अचे? तव्हां हुननि जे ख़िलाफ़ु था ॻाल्हायो पिया यार। बुॾी मरण ताईं मुक़ाम आहे,